नासिन हिक ॿी अहम ख़बर बाबति तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। PPMPA हाजी अली हसन ज़रदारी काफ़िले जी सूरत में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी तक़रीब में शिरकत कंदो। 27 दिसंबर ते घोड़ाबारी खां जियालन जो काफ़िलो गड़ी ख़ुदा बख़्श रवानो थींदो। मीरपुर साकरो में तालके घोड़ाबारी जी सदर मोहम्मद रमज़ान पवर ऐं तालका इंफॉर्मेशन सेक्रेटरी घोड़ाबारी गुलाम नबी शेख जी सदारत हेठि ज़ामिन हाउस में इजलास थियो, जंहिं में वरसी प्रोग्राम में शिरकत जे हवाले सां अहम फ़ैसिला कया विया। अवां ॿुधाईंदा हलूं त गॾिजाणी में पार्टी उहिदेदारनि वर्करनि ऐं जियालनि वॾे अंक में शिरकत पिणु कई आहे। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त PPMPA हाजी अली हसन ज़रदारी जी अॻुवाणी में वॾे अंक में PPA जा जियाला काफ़िले जी सूरत में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी तक़रीब में शिरकत कंदा। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त 27 दिसंबर ते घोड़ाबारी खां जियालनि जो काफ़िलो गड़ी ख़ुदा बख़्श में शहीदनि जी वज़ारत ते हाज़िरी भरींदो, जलसे में शिरकत पिणु कंदो। अवांखे ॿुधायूं पिया नाज़िन PPMPA हाजी अली हसन ज़रदारी काफ़िले जी सूरत में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी तक़रीब में शिरकत कंदो। जिनासीन अवांखे ॿुधायूं पिया त PPMPA अली हसन ज़रदारी काफ़िले जी सूरत में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी तक़रीब में शिरकत कंदो। 27 दिसंबर ते घोड़ाबारी खां जियालन जो काफ़िलो गड़ी ख़ुदा बख़्श रवानो थींदो। मीरपुर साकरो में तालके घोड़ाबारी जी सदर मोहम्मद रमज़ान पवर ऐं तालका इंफॉर्मेशन सेक्रेटरी घोड़ाबारी गुलाम नबी शेख जी सदारत हेठि ज़ामिन हाउस में इजलास थियो, जंहिं में वरसी प्रोग्राम में शिरकत जे हवाले सां अहम फ़ैसिला कया विया।